ठटे में लॉकडाउन मुतासरन जी मदद लाइ सिविल सोसाइटी पारां लंगर खानो कायम करे पोरियतन जे घरन में मानी पहुचाइण जो अमल जारी है। मकलीअ जी सिविल सोसाइटी ऐं समाजी संगत तरफां पंहिंजी मदद पाण तहत लंगर खानो कायम कयो वियो आहे, जिते गुज़रियल 19 ॾींहनि खां रोज़ानो बिरयानीअ जूं देगूं तैयार करे पार्सल करे पोरियतन जे घरन ताईं मानी पहुचाई वञे थी। समाजी अॻवान सैयद तनवीर शाह लखियारी, जावेद लतीफ मेमण, फहद शाह हुसैनी ऐं ॿियनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त हिन ॾुखिये घड़ीअ में रोज़ानो समय बुखायल खानदाननि के मानी ॾेई इंसानियत जी ख़िदमत कयूं था। उन्हनि चयो त असां बग़ैर फोटो सेशन जे घर घर वञी लॉकडाउन मुतासरन खे मानी ॾेई रहिया आहियूं। असल में असां हिते जेको कमु शुरू कयो समाजी संगत खां गुज़िरियल जॾहिं लॉकडाउन शुरू थियो उन टाइम ते असां पहिरीं हॉस्पिटल विज़िट कया हुआ त हुननि खे मरफ़ारन कोन ॾिनो हुयो कुझु बि। उते असां मास्क ॾिनासीं, उन खां पोइ असां जेॾी महिल मास्क ॾी दंग कयोसीं पोइ असां राशन जी डिस्ट्रीब्यूशन कईसीं। तक़रीबन कोई 550 माण्हुनि खे असां राशन जी ॾिनी हुईसीं बैग्स। पोइ असां चयो त हाणे राशन खां अलावा बहितर इहो आहे त असां ॾींहं जे हिकिड़े टाइम ते मानी उन्हनि खे ॾिजे। त तक़रीबन 19 ॾींहं आहे जो असां ॾिसी सघो था, तव्हां सां ॾिठो आहे त 19 ॾींहंनि खां असीं तक़रीबन 2 देगुनि खां शुरू कयोसीं, 11 देगुनि ते पहुता आहियूं। 1800 माण्हुनि खे असीं डेली बेसिस ते हुननि जे घर ते मानी ॾियूं था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.bk